सूरह फातिर रुकू नंबर 2 जंहिं लाइ संदसि मिठड़ो कमु सींगारियो वियो पोइ उनखे हुन चङो करे ॾिठो सो चङे कम कंदड़ जहिड़ो हूंदो छा। पोइ बेशक अल्लाह जंहिंखे घुरंदो आहे तंहिंखे गुमराह कंदो आहे ऐं जंहिंखे घुरंदो आहे तंहिंखे हिदायत कंदो आहे। तंहिं करे मथनि अरमान करण सबबा मतां तुंहिंजो साहु निकिरे छो त जेकी कंदा आहिनि सो अल्लाह ॼाणंदड़ आहे। ऐं अल्लाह उहो आहे जंहिं वाहनि खे मोकिलियो पोइ उन्हनि ककरनि खे खंयो पोइ उन ककर खे वीरान ॻोठ ॾांहुं रवानो कयोसीं। पोइ उन जे पाणीअ सां ज़मीन खे संदसि वीरानीअ खां पोइ जीआरियोसीं। अहिड़ी तरह क़बरुनि मां मुअनि जो उथणु आहे। जेको मान घुरे सो यादि रखे त सभु मान अल्लाह ई खे आहे। उन वटां इज़त मिलंदी आहे। ॾांहुंसि पाक सुखन चढ़ंदा आहिनि ऐं उन पाक सुखननि खे चङो अमल मथे चाढ़ींदो आहे। ऐं जेकी बुछड़ाइनि जी रिथ कंदा आहिनि तिन लाइ सख़्तु अज़ाब आहे ऐं उहा ठगी उन्हनि जी टुटंदी। ऐं अल्लाह अव्हां खे मिटीअ मां पैदा कयो वरी नुत्फ़े मां बणायाईं वरी अव्हां खे जोड़ो जोड़ो मुड़ुस ऐं ज़ाल कयाईं। ऐं मादियुनि मां का बि संदसि इल्म खां सवाइ न की ढुकी थींदी ऐं न की ॼणींदी आहे ऐं न की कंहिं वॾे उमिरि वारीअ खे ॼमार ॾिबी आहे ऐं न की संदसि ॼमार मां कुझु घटाइबो आहे मगर उहो किताब में लिखियलु आहे। बेशक उहो कमु अल्लाह खे आसान आहे। ऐं ॿ दरिया हिक जहिड़ा न आहिनि जिन मां हिकु मिठो उञ लाहींदड़ आहे संदसि पाणी वणंदड़ आहे ऐं उहो ॿियो खारो कोड़ो आहे। ऐं हर हिक मां मच्छीअ जो ताज़ो गोश्त खाईंदा आहियो ऐं ज़ेवर यानी मोती मंझाइन कढंदा आहियो जे पाईंदा आहियो ऐं मंझंसि पाणीअ खे चीरींदड़ियूं ॿेड़ियूं ॾिसंदो आहीं हिन लाइ त संदसि फज़ल मां रोज़ी तलब करियो ऐं त मन अव्हीं शुक्रानो करियो। राति खे ॾींहं में घेड़ींदो आहे ऐं ॾींहं खे राति में घेड़ींदो आहे ऐं सिज ऐं चंड खे ताबे कयाईं हर हिकु ठहिरायल मुदत ते हलंदो आहे। उहो अल्लाह अव्हां जो पालनहार आहे। उन जी बादशाही ऐं जिन खे अल्लाह खां सवाइ सॾींदा आहियो से खारक जी खखड़ीअ जी छल जेतिरी ज़रिए जा बि मालिक न आहिनि। जेकॾहिं खेनि सॾियो त अव्हां जो सॾु न ॿुधंदा ऐं जेकॾहिं खणी ॿुधनि बि त अव्हां खे वरंदी न ॾींदा ऐं क़यामत जे ॾींहुं अव्हां जे शरीक ठहिराइण जा मुनकिर थींदा ऐं तोखे ख़बर रखंदड़ जहिड़ी को बि ख़बर न ॾींदो।